नाज़रीन अवां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदा हलूं त कराची यूनिवर्सिटी जी वैन में थियल आपघाती धमाके के हवाले से बम डिस्पोजल स्क्वाड शुरुआती रिपोर्ट जारी करे छॾी आहे। रिपोर्ट में जणायो वियो आहे त धमाके में 3 खां 4 किलो हाई एक्सप्लोसिव धमाकेदार मादो इस्तेमाल कियो वियो। वॾे मिक़दार में स्टील बॉल बेयरिंग भी इस्तेमाल किया विया आहिनि। यूनिवर्सिटी वैन जे 1 मीटर के मुफ़ासिले तां आपघाती धमाको कियो वियो। रिपोर्ट में आपघाती धमाको कंदड़ औरत के जिस्म जा उज़व ऐं बुरके जा हिस्सा हद किया विया आहिनि। नाज़रीन अवांखे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त कराची यूनिवर्सिटी जे वैन में थियल आपघाती धमाके के हवाले से बम डिस्पोजल स्क्वाड शुरुआती रिपोर्ट जारी करे छॾी आहे। रिपोर्ट में जणायो वियो आहे त धमाके में 3 खां 4 किलो हाई एक्सप्लोसिव धमाकेदार मादो इस्तेमाल कियो वियो। वॾे मिक़दार में स्टील बॉल बेयरिंग भी इस्तेमाल किया विया आहिनि। यूनिवर्सिटी वैन जे 1 मीटर के मुफ़ासिले तां आपघाती धमाको कियो वियो। रिपोर्ट में आपघाती धमाको कंदड़ औरत के जिस्म जा उज़व ऐं बुरके जा हिस्सा हद किया विया आहिनि।